सकरन ते ही धरनो आहे, जंहिं धर में रुगो तरक़ी पसंद पार्टी ना है। तरक़ी पसंद पार्टी आहे हारियन, ज़मींदारन, आबादगारन, समाजी एक्टिविस्टन, औरतून, ॿारन, ये सब यो एहसास ऐं जज्बो खणी आया आहिनि त सिंधु दरिया ते सिंध जो काइनाती हक़, सिंध जो तारीख़ी हक़, इन करे हर सूरत में सिंधु दरिया में पानी अचणु खपे। सिंधु दरिया ते कंहिं क़िस्म जा केनाल, डेम मंज़ूर न आहिनि। जेकॾहिं हुकूमत ज़बरदस्ती डेम ठाहींदी त ही मुल्क न हली सघंदो पाकिस्तान, छो जो पाकिस्तान जी ज़िंदगी इस्लामाबाद खां शुरू नथी थिए। पाकिस्तान जी ज़िंदगी सिंध जे कराची बंदरगाह खां थी शुरू थिए, पोर्ट कासिम खां थी शुरू थिए। जेकॾहिं असां सिंध जा माण्हू अॼु त हिकु हिकु ॾींहं जा एहतिजाजी धरणा आहिनि न, उन्हनि खे ख़बरदार करण लाइ, पर जेकॾहिं सिंध जा माण्हू महीननि जा महीना हिननि रोडनि ते वेही रहिया पंहिंजा घर छॾे त ही मुल्क हलंदो कीअं? इन करे असां चऊं था त इंसान दुश्मन पॉलिसियूं ख़तमु कयो। ही 6 करोड़ इंसाननि खे इज्तमाही मौत में धिकण जी कोशिश आहे। असांखे अहिड़ो मौत क़बूल न आहे। जेकॾहिं असांखे घर में खुड़ियूं हणी मारण ते मजबूर कंदा त असांजो फ़ैसिलो त असां घर में सिसकी न मरंदासीं, असां जंग जे मैदान में हलंदासीं। इन करे असां इन रोड ते वेठा आहियूं। बाक़ी पीपल्स पार्टी जेका आहे, पीपल्स पार्टी चोरनि सां बि गॾु, भाॻे सां बि गॾु। शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी हुकूमत खे चए थी त असीं तव्हां सां गॾु आहियूं, हलो ठाहियो डेम ऐं केनाल। वरी जेका असांजी तहरीक सिंध में ज़ोर वठे थी त बिलाल भुट्टो ऐं सिंध जी पीपी चवे थी न असां त डेमनि जे हक़ में न आहियूं, केनालनि जे हक़ में न आहियूं। त इन करे पीपल्स पार्टी खे पंहिंजो क़िबलो दुरुस्त करणु खपे। जे पीपल्स पार्टी इहा मुनाफ़िक़ाना सियासत ख़तमु न कई त इंशाअल्लाह पीपल्स पार्टी सियासत मिट्टी में दफ़न थी वेंदी। पंजाब मां पीपल्स पार्टी ख़तमु थी वई, पश्तूनख्वा मां ख़तमु थी वई, बलोचिस्तान मां ख़तमु थी वई। बाक़ी सिंध जी सियासत ते, सिंध जे वोट ते पीपल्स पार्टी वेठी आहे। जे सिंध सां इन क़िस्म जी गद्दारी मुनाफ़िकी कंदा त इंशाअल्लाह पीपल्स पार्टी सियासत मिट्टी में दफ़न थींदी ऐं सिंध नए सिरे सां ॻाल्हाईंदी, नए क़यादत में अॻिते ईंदी।